नवाबशाह में लॉकडाउन 10 ॾींहं बि जारी रहियो जॾहिं त बुखुनि में पाह थियल माहिरनि पारां राशन न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। फौजी कॉलोनी, अफज़ाल शाह टाउन, कुंभर पाड़ो ऐं ॿियनि इलाइक़े जे रहवासी औरतुनि कविता, मेवी, शर्मी ऐं ॿियनि पंहिंजनि मासूम ॿारनि सां गॾिजी प्रेस क्लब नवाबशाह ॾो एहतिजाज। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि चयो त असांजा मर्द लोहार को कमु कंदा आहिनि ऐं असां चूड़ियूं खपाईंदियूं आहियूं। शहर में लॉकडाउन जे करे असांजा मर्द घरनि खां ॿाहिरि नथा निकिरनि, जंहिं सबबि असीं सख़्त परेशान आहियूं। हुननि चयो त नंढड़ा ॿार बुखुनि में पाह थी रहिया आहिनि। असां